बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सतुरकर सतार आऊं उघाड़ी आहियां, सतुरकर सतार आऊं उघाड़ी आहियां, ढकी ढकहार ॾेई पांध पनाह जो। साईं मुंहिंजा हीउ जेको अॼु जो प्रोग्राम रखियो वियो आहे उहो शाह लतीफ़ काउंसल जे तरफ़ां रखियलु आहे, जंहिंमें अवां दोस्तनि ऐं सुगड़नि हिन प्रोग्राम खे इज़त ॾेई मान ॾेई ऐं सभु पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी हिते आया। अवां सभिनी जूं महिरबानियूं ऐं सभिनी दोस्तनि खे सुगड़नि खे मां भलीकार चवां थो। अस्सलामु अलैकुम। साईं, शाह लतीफ़ काउंसल जो मक़सदु छा आहे इहो मां ॿुधाईंदो हलां। शाह लतीफ़ काउंसल असांजे दोस्त हैदराबाद मां सिरात बलोच जेको आहे शुरूआत कयो, जेको हिकु थी अॼु अलाह जी महिरबानी सां शाह लतीफ़ काउंसल पूरी सिंध में तंज़ीमी तौर ते कमु करे रहिया आहिनि। शाह लतीफ़ काउंसल जो मक़सदु जेको आहे उहो इहो आहे त आम माण्हू खे लतीफ़ सम्झाइनि। जीअं के माण्हू खे लतीफ़ जी ख़बर ई कान्हे का, के बेटनि जी ख़बर ई कान्हे का त लतीफ़ आहे छा। लतीफ़ काउंसल हिकिड़ो नंढिड़ो प्रोग्राम खणी हर शहर में निकिता आहिनि ऐं इहो ॿुधाइण लॻा आहिनि त शाह लतीफ़ छा आहे, लतीफ़ छा आहे, लतीफ़ जूं आखाणियूं छा आहिनि, लतीफ़ जा सुर छा आहिनि, लतीफ़ खे कीअं सम्झिजे। इहो सॼो असांजो एजेंट आहे जेको अॼु असां नंढड़ी कचहरी कई आहे, जंहिंमें असांजो मानवारो उस्ताद अहमद अली ऐं दीदार भट्टी साहब मेज़बान आहिनि। इन्हनि खे भलीकार चवंदासीं। वरी बि असल में उस्ताद असांखे सुर ससी मां कुझु बैत ॿुधायो। धुरियाई धाया मिट मुय जा न थिया, धुरियाई धाया मिट मुय जा न थिया, मंदी ॾेर न मन में मुंह खिली खीकारिया, सुबुह थे सारिया तो उठ न उता कर सदायती सबका बुख न पासे का, जे ही ते ही जात जी जुम्बस नाहे जा, मूसी हले सा जा जिय मिठो न करे, पर जे ही जाते ही तब पानी बारो चल जी, हुज्जत हो त पुनवसी मु कमीनी के ही, असल आरी जाम जे पले आऊं पेई, पूजा पाइन पेर में ते जुतिय न जेही, ओ विसारे वेही तन केचन खे कीअं रहा, तन केचन खे। जो ससी जो शर्म हेतलियूं हलन के भजे तन भरम, जो विंदुर में वरम सो सौदो सरस हित। अञा बि फरमायो त पुनू थियसि पाढ़ई वई ससी जी सूंह, खलक आदम अला सूरत ही ए वणन मंझ बिरूह, चरिय मंझा चूह हो त खणी हंज कयो। हुनजी दिलेरी ऐं पंहिंजो ईअं सम्झो त हिकिड़ो इनकलाब आणणु, बंगोर खां एतिरी मंज़िल हणी ऐं ससी जबलनि पहाड़नि जा पंधु करे डूंगर ॾोड़ो। साईं अहमद अली साहब, हिकिड़ो सवाल आहे त जेॾीमहिल बंगोर खां ससु निकिती आहे, कंहिं मकान ताईं कुझु अहिड़ा तज़ाद मिलिया आहिनि जेके चवनि था 11 ॾींहंनि में ससु पूती आहे, के था चवनि 10 ॾींहंनि में पूती आहे, के था चवनि 7 ॾींहंनि में पूती आहे। इहो तज़ाद असांखे ॿुधाईंदो त ससु बि बंगोर खां जॾहिं निकिती आहे कंहिं मकरण खां परते पहिरियां वई आहे। इहो टोटल सफ़र घणनि ॾींहंनि जो तय कयो? उन में शहनशाह बैत मुंहिंजे ज़हन ते हींअर न आहे, बाक़ी शहनशाह लतीफ़ सरकार जी गवाही ॾिनी आहे त 37 ॾींहं संघर में। इन मां ज़ाहिर थिए थो त पंध मंज़िल जेका ससी कई आहे 7 ॾींहं कई आहे, उहो संघर जो जेको इलाइक़ो आहे उनखे चौधारी हमचोरस जेको आहे सो जबल आहिनि
ऐं विच ते उहो जेको सो ज़मीन में जेको आहे सो पट आहे हिते पंहिंजो ऐं गार बि जीअं हिकिड़ो खिमण त ज़रूरु ईंदी आहे त अहिड़े हिसाब सां उते माना जेको सो ज़मीन में ईअं ॻाल्हियूं आहिनि जीअं खिमण मथे मिसाल जो थी वेंदी आहे त शहंशाह लतीफ़ सरकार चए थो त सिकी जा सुत्यास तां सिक सुम्हण न ॾी सिकी जा सुत्यास तां सिक सुम्हण न ॾी जागी सुतस जनला से आया तां न उथियास भेनर ऐं भुलियास न त सिक सुम्हण न ॾी दुख संदा पिरी गजंत चुआ भिनी थीवे भवारू प्या विंगा वरसंदा चंगी कान कया पेर विञाई पिरीअ जो डूंगर दस पिरीअ जो काप नदिए कल कतारिया काल विया तोड़ा तोई झल सुनी हो त हकल मन ॿुधी बारो चो वरे डूंगर दस पिरीअ जो काप नदिए को हू कतारिया काल विया तोड़ा वटा तो हो त मुय जो हो वो साजनी नी साथ में डूंगर डोरापो पेरी चौंदस पिरीअ खे त पाहण पेर पिथूं कया जो तरियूं छिनियूं तो रमन पी रूह में कदर मुंहिंजो को हाणे वाका कंदस हो मुसी जबल थो झाड़ू करे लतीफ़ सुर देसी चयो आहे सुर ससिन जे हवाले सां उन बारे में अवां वटि के बेत हुजनि या यादि हुजनि उहे ॿुधायो नाज़रीन खे हा मुंहिंजा साईं सरकार लतीफ़ सुर देसी में देसी जूं ऐं परदेसी जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि जीअं सरकार लतीफ़ फरमायो आहे त देसी सेण कजनि परदेसी टेढ़ा कयूं लॼो लाॾाणा कयो पोइ पंहिंजे देश वञनि तंहिंखां पोइ सुजनि वाधायूं विसार असां प्रोग्राम जी ॿुधाइणी कयूं था उस्ताद असांखे सुर ससी मां कुझु बेत ॿुधायो धुरियाई धारिया मिट मुय जा न थिया धुरियाई धारिया मिट मुय जा न थिया मंदी ॾेरनि मन में खिली खीकारिया सुबुह थे सारिया तो उठ न होता कर सदायती सबका बुख न पासे का जेही ते ही जात जी जुम्बस नाहे जा मूसी हले सा जा जिय मिठो न करे पर जेही जाते ही तब पानी बारो चल जी हुज्जत हो त पुनवसी मु कमीनी के ही असल आरी जाम जे पले आऊं पेई पूजा पाइन पेर में ते जुतिय न जेही पो विसारे वेही तन केचन खे कीअं रहा तन केचन खे